मासूम निंगरी उजाला सोलंकी जी बाज़ियाबी लाइ सोलंकी बिरादरी जो एहतिजाजी मुज़ाहिरो 2 महीना अॻु मुबैना तौरु अगवा थियल मासूम निंगरी उजाला सोलंकी जी बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ ऑल पाकिस्तान सोलंकी वेलफेयर अलायंस सां गॾु ऐं सोलंकी बिरादरी पारां इमदाद सोलंकी, डॉक्टर इमाम बख्श सोलंकी, रसूल बख्श सोलंकी ऐं मुनव्वर उर्फ मिठू सोलंकी, गुलमोहर सोलंकी जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब सांगड़ आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन हुकूमत, आला इख़्तियारीन ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त मासूम निंगरी खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए संदनि वारसनि जी परेशानी ख़तम कई वञे। इन मौक़े ते अॻवाननि चयो त 2 महीना गुज़रण बावजूदि उजाला सोलंकी जी बाज़ियाब न थियण इंतिहाई अफ़सोसनाक ऐं ॻणिती जोगी ॻाल्हि आहे। हिननि मुतालबो कयो त लाॻापियल इदारा फौरी ऐं इसराइती कार्रवाई कंदे निंगरी खे बाज़ियाब कराइनि ऐं वाक़िए में मुलविस अंसरनि खे क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। मुज़ाहिरीन ख़बरदार कयो त जेकॾहिं उजाला सोलंकी खे जल्द बाज़ियाब न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो समूरी सिंध ताईं वधायो वेंदो। सांगड़ वारा सोलंकी क़ौम वारा छोकिरी उजाला परवीन खे पंहिंजी दिलचस्पीअ सां ऐं नेक नियत सां 2 महीननि खां उहा जेकी अॻु आहे ऐं अञा ताईं बाज़ियाब न थी सघियल त सोलंकी क़ौम सांगड़ जी ऐं बाशोर तव्हां खां पुछणु चाहे थो दादू जे ऑफिसर साहबान खां जेके बस वारा अमलदार आहिनि अञा ताईं छोकिरी उहा बाज़ियाब न थी सघी। तव्हां बराए महिरबानी करे जेके बि मुआसर माण्हू उन्हनि ते फौरी तौरु नोटिस वठी ऐं उजाला परवीन खे आज़ादु कयो ऐं माण्हुनि मां बेचैनी ख़तमु कयो। असांखे तमामु दुख जी सूरत हाल आहे त जेसीं ताईं उजाला परवीन आज़ादु न थींदी तेसीं ताईं इहे धरना ऐं इहे जेके दुख वारी सूरत हाल इहा जारी रहंदी जेसीं ताईं उजाला परवीन आज़ादु न थी तेसीं ताईं इहे धरना इहे दुख जेकी सूरत हाल आहे पूरी आवाम जेकी बि इंसान दोस्त हमदर्द क़ौम जेके बि औलाद वारा आहिनि जंहिंजूं नियाणियूं ऐं बचनि वारा आहिनि उन्हनि सभिनी जी सूरत हाल इहा ई साॻी आहे पर उजाला परवीन आज़ादु